सगियो में सिंहारी कमेटी के मरकजी अगवान मीर मुनवर अली टालपुर की अगवानी में सिंहारी कमेटी के अगवान कारकुनन की अगवानी में मुल्क में वधंदड़ महांगाई पेट्रोल डीजल समेत आम वाहिपे जी शयुनि जा अघ टीढ़ ते महांगा थियण ऐं सिंध में पानी की खोट खिलाफ सगियो के सियाल स्टॉप का एहतजाजी रैली कढी शहर के मेन रोड का थींदे नेशनल प्रेस क्लब सगियो आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते एहतजाज कंदड़न सिंहारी कमेटी के मरकजी सदर मीर मुनवर अली टालपुर, जिले खैरपुर के सदर गुलाम दरबान, मोहम्मद सालेह सुमरो, सुखियो सताबो कुरैशी, सनम काज़ी, फरमान सुमरो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त पाकिस्तान जा जागीरदारनि, सरमाएदारनि ऐं कारोबारी ऑफिसर शाही लुटमार करे मुल्क ऐं पोरियत तबिके जो ॾेवालो कढी छॾियो आहे। जेकॾहिं हुक्मरान तबिके जा माण्हू अवाम जी भले लाइ तकड़ा कदम न खयां त मुल्क जो अवाम हुक्मराननि ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी ईंदो।